जेकबाबाद जे तालके गढ़ी खैरो ॻोठ शोरो थहीम जे रहवासिंदाद मोहम्मद खान थहीम पंहिंजी बिरादरी सां एडवोकेट तारिक हुसैन थहीम जे मथां एतमाद कंदे जेकबाबाद मोहल्ला करीमाबाद पहुची करे चयो त मूं जे वोट जो मालिक एडवोकेट तारिक हुसैन थहीम आहे, जंहिंखे चवंदो वोट ॾींदमि उनखे ॾींदासीं। वधीक इन्हीअ सिलसिले में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त ही जेका कार्नर गरजाणी थी आहे मोहल्ला करीमाबाद जेकाबाद में मुख़्तलिफ़ जेका असां 50 माण्हू घुराया आहिनि। इन में वॾो को जलसो न आहे कि सिर्फ़ु जेका हिकिड़ी नंढड़ी कार्नर जेका गरजाणी आहे उहा कई आहे। असां सपोर्ट त अॻे बि 2018 में मोहम्मद मियां सुमरो साहिब खे कई आहे। उन 2018 खां वठी मोहम्मद मियां साहिब खे रिज़ल्ट मिलियल आहे। टेक्निकल कॉलेज जो बि जेको आहे उहो हितां करीमाबाद मां खटियल आहे ऐं ॻोठ शोरो मां बि रिज़ल्ट उनखे मिलियल आहे माशाल्लाह। बाक़ी रही ॻाल्हि जेका आहे PS1 जे हिसाब सां, त PS1 ते जेको आहे असां अञा उहा अनाउंसमेंट न कई आहे त कंहिंखे वोट कंदासीं। असां वटि इहे सलाहूं मशवरा जेके आहिनि उहे हलनि था। PS3 में बि मां हाल फ़िलहाल ऐलान न कंदुसि मां कंहिंखे सपोर्ट कयां थो। हिन इलेक्शन में तारिक साहब सां गॾु आहियूं। इंशाल्लाह वोट जिते तारिक साहब चवंदो उते वोट ॾींदासीं। हिन टाइम जेको वोट मोहम्मद मियां खे तारिक साहब चए थो ॾियो त असां मोहम्मद मियां खे वोट ॾींदासीं। उन सां गॾु आहियूं, उन सां ई बीठा हूंदासीं। ईअं न जो असांखे पंहिंजे लाइ बिरादरी पंहिंजी न असां शोरे जा आहियूं। बिल्कुलु असां हिन जे लाइ तव्हां वटि हाज़िर आहियूं। मूंखे तारिक घुरायो आहे हिते, मां उन जे लाइ आयो आहियां। अर्ज़ु करे चवां असां वटि ईंदा त हिन जे मक़सदु असांजो मक़सदु इहो आहे जो पाड़ी जो चङो मक़सदु तारिक खान थहीम आहे। जीअं जाॾो चवंदो असां होॾो उथंदासीं। ऐं इन खां अलावा मोहम्मद मियां असां घणी महिरबानी करे चुको आहे। हिन टाइम असांजो हिकिड़ो कमु रहियल आहे जेको आहे सो हर कमु कराए ॾिना अथई। पाणी जी सहूलियत, गैस आहे, बिजली आहे। थोरो आहे गैस जो माना नाकार सिस्टम आहे, गैस थोरो हले थो माना घटि हले थो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।